हैदर, तो इहो वॾो सवाब जो कमु कयो आहे। पोइ बि रूंडो कोन मुड़ंदो चाची। पारस, तूं हाणे रूंडे जो न सोच। मूं हुन सां अहिड़ो असर कयो आहे न, तो ॿीहरो तुंहिंजे पीउ मां जे घर कॾहिं बि न वेंदो। वॾो ज़िद्दी आहे हैदर, तोखे रूंडे जी ख़बर ई न आहे। तोखे हुनजे ज़िद जी ख़बर आहे, पर मुंहिंजे ज़िद जी तोखे अञा ख़बर ई न आहे। पारस, ज़िद में हैदर बि घटि कोन्हे को। जेसिताईं रूंडे जूं टंगूं ॿाहूं भञंदो न तेसीं कोन छॾींदुसि। पारस, तुंहिंजे पीउ मां जी हिफ़ाज़त जो ज़िमो मूं खयो आहे। हाणे हुनखे हिन घर मां केर बि नथो कढे सघे। जेको बि हाणे इहा ॾाढ कंदो, उहो मुंहिंजे हथां पादर खाईंदो। हाणे बाबा ऐं अम्मा जी दिलि में तुंहिंजे लाइ इज़त ज़रूरु थींदी। न पारस, मां हुननि जी केॾी बि ख़िदमत छो न कयां, पर उहो पंहिंजे पुट जे क़ातिल खे कॾहिं बि माफ़ न कंदा। तूं दिलि नंढी न कर पुट, हिकु न हिकु ॾींहुं तोखे ज़रूरु माफ़ कंदा। हा हैदर, तूं दिलि न लाइ, अम्मा ऐं बाबा तोखे ज़रूरु माफ़ कंदा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।